कभी अहम ख़बर मां सिंध हाई कोर्ट में MQM जे मरकज़ 90 तां गैर कानूनी हथियार हथ करण वारे केस की ॿुधणी थी है। अदालत MQM अॻवान नईम सूदो ॿियनि जी बरियत ख़िलाफ़ सरकारी अपील ते केस की ॿुधणी कई है। अदालत अपील की फाइल मुकम्मल करण ताईं धुरिन खे मोहलत ॾेई छॾी ऐं ईंदड़ ॿुधणी ते सरकारी वकील के रिकॉर्ड सां गॾु पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में MQM जे मरकज़ 90 तां गैर कानूनी हथियार हथ करण वारे केस की ॿुधणी थी। अदालत MQM अॻवान नईम सूदो ॿियनि खे बरियत ख़िलाफ़ सरकारी अपील ते केस की ॿुधणी कई। अदालत अपील जे फाइल मुकम्मल करण ताईं धुरिन खे मोहलत ॾेई छॾी। ईंदड़ ॿुधणी ते सरकारी वकील खे रिकॉर्ड सां गॾु पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। चिनाज़ीन खे अहम ख़बर बाबत आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट में MQM जे मरकज़ 90 तां गैर कानूनी हथियार हथ करण वारे केस की ॿुधणी थी है। अदालत MQM अॻवान नईम सूदो ॿियनि जी बरियत ख़िलाफ़ सरकारी अपील ते केस की ॿुधणी कई। अदालत अपील जी फाइल मुकम्मल करण ताईं धुरिन खे मोहलत ॾेई छॾी। ईंदड़ ॿुधणी ते सरकारी वकील खे रिकॉर्ड समेत पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। इन हवाले से धरती TV न्यूज़ रिपोर्टर इसहाक सरकी कराची खां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, कड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो सिंध हाई कोर्ट में MQM जे मरकज़ 90 खां गैर कानूनी असलो ऐं धमाका खेज़ मवाद हथ करण वारो मामलो है, जंहिंमें MQM जे अॻवान नईम समेत ॿियनि जी बरियत जे खिलाफ़ अपील हुई उन ते ॿुधणी थी है, जंहिंमें अदालत पारां फाइल मुकम्मल करण ताईं जेकी धुरिन खे टाइम आहे उहो ॾेई छॾियो आहे, जंहिंमें अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते रिकॉर्ड सां गॾु सरकारी वकील खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिंमें रेंजर्स प्रोसिक्यूटर पारां अदालत खे ॿुधायो वियो आहे त रेंजर्स पारां 90 ते कार्रवाई करे वॾे जेको मिक़दार में गैर कानूनी जेको हथियार आहे उहो हथ कयो वियो हुयो, जंहिंमें मक़ामी अदालत जेको सबूत पेश न करण ते जेको जवाबदारनि खे बरी करे छॾियो हुयो। प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो, जंहिंमें अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते सरकारी वकील खे तैयारी करे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ठीक है इसहाक, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।